हमेशा असां कुछ घुरंदा आहियूं त ॾिसो ऊंचो ही घुरंदा आहियूं, है ना। अगर वरदान ही घुरणो आहे, भगवान को कुछ घुरणो ही आहे त हेठि छो घुरिजे, ऊंचे खां ऊंचो घुरिजे। केरु घटि घुरणु चाहींदो ॿुधायो। हिकिड़ी अम्मा हुई, उनखे भगवान वरदान ॾिनो कि हिकु वरदान ॾींदोमांइ जेको घुरणो अथई घुर। उनखे नेत्र न हूंदा, पर चवंदा आहिनि उहा सिंधी माता हुई। हाणे छा घुरे, पुट खे पुट कोन्हे, घर में धन कोन्हे, देह में नेत्र कोन्हनि। ऐं भगवान था चवनि, देवता था चवनि त हिकु ई वरदान ॾींदोमांइ। त सिंधी अम्मा चालाक हुई, चई असां बि हिकु ई वरदान था घुरूं तव्हां खां, बसि इहो ई वरदान ॾियो। कहिड़ो? कि मुंहिंजो जेको पर पोटो थिए, मुंहिंजो जेको पर पोटो थिए उहे हिन सुठे बंगले में सोन जे झूले में झूलंदो, उनखे मां ॾिसंदी रहां कई साल। चओ हरे राम। हाणे छा छा घुरी वरितई? पंहिंजी अखियूं बि घुरियई, पोटो बि घुरियई, पर पोटो बि घुरियई, महल बि घुरियई, सोन जा झूला बि घुरियई, नेत्र ज्योति बि घुरियई, और पंहिंजी बि लंबी उमिरि घुरी वरितई। हाणे घुरणो ई आहे त थोरो सो छो घुरिजे ॿुधायो। त असां बि भगवान खां घुरूं कि प्रेमी ॼणो अथव त गोपिन जहिड़ो प्रेम जो प्रभु।